अल्लाह सी फरमाए ओ ईमान वारो मरब्बत तवाते रमजान जो रोजो फर्ज के तमावे दुनिया जा मुसलमानों रमजान जो रोजो नबी सजन फरमाए जी को रमजान जे महीने में रोजो रख रही दवे रमजान जे महीने में रोजो खोल रही दवे अल्लाह उनके पूरे रोजे जी सवाब जो बदलो दी दवे। साहबा फरमाता या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा सोना महबूब असा गरीब है मिस्कीन है असा के खाना जिला काशी कोने ओ मुझा सोना महबूब असा रोजो किए रख रहा हूं ओ मुझा सोना महबूब असा रोजो किए खोल रहा हूं। खुदो बलोचिस्तान जा मुसलमानों नबी सजन फरमायो ओ मुझा साहबियों के रोजो खोलाया वे पानिया जी गिलास थी रोजो खोलाया वे नबी सजन फरमाए के मुसलमान के खीरा जी गिलास थी लस्सी जी गिलास थे रोजो खोलाया वे अल्लाह तवा जी नामे अमाल में पूरे रोजे जो सवाब लिख रहा है छड़ी। साहबा फरमाता या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब सावट खीर भी कोने लस्सी भी कोने नबी सजन फरमाए जे करे लस्सी भी कोना तवे खीर जो ढुक भी कोना तवे नबी सजन फरमाए खार का जी इकड़ी कड़ी थे रोजो रख रहा है या खोल रहा है अल्लाह तवा के पूरे रोजे जो बदलो दी दवे। साहबा फरमाता या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब जिकने खार का जी गड़ी भी कोने नबी सजन फरमाए ओ मुझा साहबियो जे करे खार का भी कोन तवे खीर जो ढुक भी कोन तवे लस्सी जो ढुक भी कोन तवे नबी सजन फरमाए ओ मुझा साहबियो पानी जी गिलास के रोजो खोलाया वे अल्लाह तवा जी नामे अमाल में पूरे रोजे जो सवाब लिख रहा है छड़ी। अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्रमज़ानु फिल क़ुरआन अर्रमज़ानु वल क़ुरआन यशफ़ियानि लिल अब्दि यौमिल क़ियामह औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छॾे वींदो सबको जॾहिं वींदो साओ छॾे वींदो सबको जॾहिं वींदो साओ न रहंदी संगते न रहंदो चाव
अद्यूं अब्दुल लतीफ चवे बंदा उआ पूक काए जेका कम अचई कबर क़यामत में। दिल जी प्यारे मोहब्बत सां आवाज़ बुलंद मदीने जी मीर ते दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह संजा लखे एहसानी करोड़ा करम जे अल्लाह रब्बुल इज्जत मुखे अवां की न कुरान मजीद जी बाबरकत मजलिस में वेहण जी तौफीक अता फरमाई। ऐं अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ ही शल अल्लाह रब्बुल इज्जत जेको ॿुधराई उन जे मथां सही सही अमल करण जी तौफीक अता फरमाई। ऐं इन सां गॾोगॾु असांजे मोहसिन हरदिल अज़ीज़ फाज़िल नौजवान हज़रत मौलाना कारी मोहम्मद उमर अबड़ो साहब ऐं उन्हनि जी रुफ़का जुमला जमात जिन मेहनत करे प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला उन्हनि जी महिनतुनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं लख मुबारकूं हुजनि उन्हनि नव निहाल नंढड़नि खे जिन क़ुरान मजीद खे पढ़ी पंहिंजे सीने में सांढियो आहे। अॼु अल्लाह ताला उन्हनि अमड़े न्याणियुनि जा बि लाया सजाया कया जिन पंहिंजे बच्चनि जे लाइ राति जो उथी पंहिंजा उजागा कया। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। जिन अमड़ियुनि पंहिंजे बच्चनि खे ज़िंदगीअ में तकलीफ़ूं सठे बर्दाश्त कयो अॼु उन्हनि पंहिंजे बचड़नि खे ऐं अॼु उन्हनि नौजवाननि जे वालिद मोहतरम लख मुबारकूं हुजनि जिन पंहिंजे बच्चनि खे क़ुरान मजीद पढ़ायो। अॼु अल्लाह ताला उन्हनि जा बि थक लाही छॾिया ऐं उन सां गॾोगॾु मौलाना मोहम्मद उमर साहब जा बि रब लाया सजाया करे छॾिया। हालांकि तव्हांखे महसूस ईअं थियो हूंदो इन नंढड़नि जे मथां जेके क़ुरान मजीद जिन पूरो कयो आहे रुमाल पहिराया विया, पर यादि रखो बलोचिस्तान जा मुसलमानो हक़ीक़त में ईअं सम्झो त इन्हनि खे जन्नत जा रब जो ताज पहिराए छॾिया। बज़ाहिर असांखे रुमाल नज़र आयो, बज़ाहिर असांखे रुमाल नज़र आयो, पर हक़ीक़त में दुनिया जा मुसलमानो ईअं सम्झो रब इन्हनि खे अॼु मथड़नि ते ताज पहिराए छॾिया। ऐं अॼु हज़म कयो त इंशाअल्लाह ताला पंहिंजे बच्चनि खे बि ईअं क़ुरान पढ़ाईंदासीं। जीअं हिन साल साईं मोहम्मद उमर साहब वटि एतिरनि छोकिरनि क़ुरान पूरो कयो ऐं अॼु अज़म कयूं वञूं त इंशाअल्लाह ताला जेसीं ताईं हयाती आहे रब पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाई ऐं दिस्तार कराईंदासीं। या वई असांजी औलाद जेकी क़ुरान पढ़े थी उहो सदक़े जारी आहे। इन्हनि पढ़ियो इंशाअल्लाह ताला मां दुआ थो कयां त वरी इंशाअल्लाह ताला इहे क़ुरान जा कारी ऐं आलिम बि थी वेंदा। इहे जॾहिं पढ़ी पिया क़ुरान जा कारी ऐं आलिम थी पिया इंशाअल्लाह ताला तो ऐं असांजी क़बर खे रब जन्नत जो बाग बणाए छॾे। ये कुरान मजीद मामूली शे को नहीं। अज तो ऐसा मुसलमानों कुरान मजीद के न सुञातो आहे, पर खुदा जी ज़ात जो कसम आहे जिन कुरान के सुञातो उन्हनि जो ही जहान त सुरखुरु त पर क़बर जन्नत जो बाग। अज हज़म कयो त इंशाअल्लाह ताला जी बच्चन कुरान पढ़ियो आहे, मेहनत कई आहे त असां पाण बि चई कुरान पढ़ंदासीं। सालन जा साल गुजरी वेंदा, कुरान मजीद पयो हूंदो पर को हथ लाहिण जे लाइ बि तैयार कोन्हे। सालन जा साल ईअं न हफ़्तो थियो महीनो थियो न बाबा,
के तो एड़ा भी बदबख्त इंसान हन खुदा जी ज़ात जो कसम जिंदगी गुजरी वन पर कुरान खोली डिठो भी पढ़न तो पंजी जगह थी अज हज़म क्यों तो इंशाअल्लाह सुबह जो उथंदासीं तो फिर इन कुरान के खोले कुरान की ज़ियारत कंदासीं कुरान की ज़ियारत करण जे करे खुदा जी ज़ात जो कसम आहे कब्र जन्नत जो बाग थी अज वही असां पंहिंजी अमड़िन न्याणिन जे लाइ बि अर्ज़म कई वञूं त इंशाअल्लाह ताला उन्हनि खे बि चवंदासीं कुरान खे खोले कुरान की ज़ियारत कयो कुरान मजीद अम्मा न्याणी आहे भेण आहे घरवारी आहे नूंहं आहे चओ अम्मा उठ कुरान के खोले कुरान की ज़ियारत कर ख़ुसूसी जी हाणे रमज़ानुल मुबारक जो महीनो थो अचे त इन में उथी करे कुरान जो दीदार कयो जज़ाकुमुल्लाह इहो थी अड़ो घुरी ख़ैर अल्लाह ताला ख़ैर की कबूल फरमाए रमज़ान के महीने में भी के एड़ा निभागा हुंदा जो रोज़ो रखी करे सुता तो वरी शाम जो उथदा चेसी मौली साहब रोज़े से केर विढ़ंदो रोज़े से असां मुकाबलो करे सघंदा अज वही असां जनवरी फेब्रुआरी में रोज़ो न रखूं पो सलामत तव्हां असांजी ज़िंदगी थी आहे जवान तो उहे भी गुज़रिया जेके जून जुलाई में भी रोज़ो पिया रखनि रखियो या कोन रखियो ये अञा ताईं सोचींदो रमज़ान जो चंड बीहंदो वो शीशी खड़ी सिद्धो डॉक्टर अब थांगा रहोगे चेसी डॉक्टर रहोगा दवाइया गिराम ही मादो खराब वेले ते 8 मानियूं खाए तो ने भागे जो अञा चे मादो खराब यो को आने तो के को डॉक्टर को हकीम को वडो को डोज दे जो 15 मानियूं खाए बाकी 8 ते दानी ज़ाल भी थकी पवे अज हज़म क्यों तो इंशाअल्लाह ताला बीमार हुंदा से भी चो रोज़ो रखंदा हां के ना शीशू खणंदो तैयारी कई आ ये न कजो अल्लाह जो वास्तो त बेली रमज़ान जा रोज़ा रखो हिकिड़े मौली साहब वाइद कयो चे बाबा रमज़ान गंदा वाह जे शहर में पुजण वारो तो शाख टपियो थो अचे हिकिड़ो सादड़ो वेचारो वेठो हो बोला चे यार रमज़ान असांजे टपी थो वञे असां मरी आऊं रमज़ान के छॾणो न आहे गर्मी जी मौसम रमज़ान हेॾे असांजे ॻोठ में असां वांदा आहियूं वो डंडो खणी वनी शाख जी कड़ वठी वेही रहियो त चे हाणे रमज़ान के छॾणो न आहे कुदरत अल्लाह जी शाम जो पैर थियो हिकिड़ो फ़कीर पियो अचे रस्ते सां भोरड़ी हुजेसि हथ में पोइ कुदरती उनजो नालो भी रमज़ान हुयो ॻाल्हि सम्झ में अचे थी उनजो नालो भी रमज़ान हो पोइ उन वक़्त में पुछा कंहिं फ़कीर ॾे हाल अहवाल केॾां थो वञे चे बाबा गंदावा शहर में थो वञा चेड़े बाबा नालो छा थई चे नालो आहे रमज़ान खणी हो डंडो नेरड़ वारो ठोकेसि जे हल तूं त पूरो थी वरुण सां गॾु हिकिड़ी भोलड़ी हुई उहा बि बुल पई करे सही अब्दुल हमीद साहब तवज्जो अल्लाह मुंहिंजी त दिलि ठरे थी भाऊ अब्दुल हमीद खे ॾाढ़ी ॾिसी करे रब जी ज़ात जो कसम अर्श ते रब राज़ी थी ॾाढ़ी रखो ॾाढ़ी को मामूली शइ कोन अथव हे नवी साईं जो बाग अथव कंहिंजो बाग हा वॾेरे जे बाग खे तव्हां पटींदव अज हज़म कयो तो इंशाअल्लाह ताला ये सुवारी दाढ़ी भी सही अब्दुल हमीद साहब वांगुरु रखंदासीं इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात जो कसम दाढ़ी भी वॾी कम जी दाढ़ी ते भी मां 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि इंशाअल्लाह ताला उन वेचारे सादड़े उन भोलीअ खे भी लठ जो हई त उहा भी उते मरी वई चे हल मता थी सके हे न रमज़ान हुजे पोइ कुदरत अल्लाह जी सुबुह जो पैर थियो अची करे सलाम चयसि मौलाना मोहम्मद उमर साहब अस्सलाम वालेकुम चे बाबा वालेकुम सलाम चयसि रमज़ान मरी वई चढ़े बेहया रमज़ान मरंदो चयसि अल्लाह सो कल शाम सिज लहर जे पार गंदावा जी शाख पियो टपे पुछा के मां नालो छा थई चे रमज़ान निरड़ जो डंडो हयो सास वई मरी चे न बाबा इहो ना है रमज़ान बियो थई से हाउ उन सां गॾु हिकिड़ी नंढड़ी भोरड़ी हुई बुल पई ॾे उन खे बि डंडो हयो उहा बि पूरो करे आयो ईअं त न आहे न पता चो इंशाअल्लाह ताला रोज़ा रखंदासीं ॿई हथ मथे हा रोज़ा ईअं न त छड़ो पाण रखियो मौली साहब वेचारो वते उबासियूं ॾींदो त अलाह करे मन को मानी खणी अचे हा काफ़ी जगह ते पाण रोज़ो रखंदा मौली साहब मानी बचई थी न था रोज़ो खोल रखो असांजूं मायूं चंडियूं मायूं वेचारियूं पचाइनि मानियूं पर हिनखे खणी अचण जे लाइ बि टाइम न मिलंदो अल्लाह जो वास्तो त रमज़ान जे महीने में निंड छाजी अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जो महीनो ईंदो हो त सुंदरो बधी बीहंदा सुंदरो समझो था हाँ सवड़ पाइजे सुम्ही पा इहो सुंदरो अहिड़े जवान जा पुट
मस्जिद का बाहर चो निकरणो ना है हे वरी चंदो नहीं रमजान जो महीनो सीजन है कंहिंजी चे पकोड़न ऐं समोसन वारन कुरान जी तिलावत जी सीजन जैसे दर्जन जी सीजन आहे फ्रूट वारन जी आहे समोसन ऐं पकोड़न वारन जी आहे बाकी असां जी छा जी ईद याद रखो दुनिया जा मुसलमानों ईद तो चो कुरान ऐं तरावीह पढ़ण वारन काफी जगह ते खुदा जी ज़ात जो कसम आहे रमजान जे ॾींहं हर जगह ते तवा के नथो चवा तवा सब पढ़ंदा इंशाअल्लाह दुख न कयो तवा भला हो तवा 29 रमजान ते तरावीह पढ़ंदा इंशाअल्लाह ताला तो काफी जगह ते वञण थींदो आहे तो खुदा जी ज़ात जो कसम आहे हिकु इमाम साहब हुंदो ॿ या टे जमायती पोड़ा बीठा हुंदा को कुरान ॿुधण जे लाइ तैयार को अज मां मेड़ तो कई वञाव ओ बलोचिस्तान जा मुसलमानो गंदावा जा मुसलमानो ई मुंहिंजो पटको मेड़ तो बेली कुरान मजीद के ॿुधो क़बर जन्नत जो बाग थी पढ़ल त कोन हो पर ॿुधो हां त सही सजी उम्र कुरान कोन पढ़ी सघियासीं पर हाणे हाफिज मुसल्ले ते पढ़े थो पर को ॿुधण जे लाइ तैयार मां त चवंदो हां खुदा जी ज़ात जो कसम आहे जेकर तरावीह में औरतुन के इजाजत हो जे हां तो खुदा जी ज़ात जो कसम पेरी सिफ़ में औरतुन होजन हां जो तरावीह जो सजो खत्म कुरान जो बुधन पर औरतुन घरन में तरावीह पढ़न थियूं उहे बेचारियूं कुरान जा खत्म कढन थियूं रोजानो घर जो कम जुदा असुर जी मानी जुदा इफ्तारी जी मानी जुदा पयूं कदियूं पर मुसलमानो रोजानो खत्म बियो ट्रेनी खत्म पियो निकरे पर बेहया कुरान के खोले ज़ियारत करण जे लाइ भी तैयार जैसे ही बस रोजो रखो था इो ही असा जो गंजा निमाज पुछे जैसे निमाज था थोरो ही मां तो तव्हां पुछा क्या रमजान जो रोजो चाहे फर्ज आ ना एकड़ो फर्ज रखे 5 फर्ज छड़े तो सवाब वधिक या गुनाह वधिक 5 फर्ज ॾींहं में छॾण नबी सजन फरमाए हिकड़ी निमाज जे जानी वाणी छड़ी 80,000 साल जहन्नम जी सजा थी तो अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों रमजान में मस्जिद के आबाद के तरावीह पढ़ो रमजान जो जी रोजो फर्ज तव तो तरावीह पढ़न भी अवई असा जे लाइ इए लाजिम जैसे नबी से काथे पढ़ियूं हे वने नबी से हजरत उमर से के जमाने में जे से नबी सजन फरमाए असहाबी कद्दुजून सहाबा मुजा सितारन जे मिसलन उन जे कढ लगदो भी तवा के निजात मिलंदी जन्नत जो बाग अज अज़म क्यों तो इंशाअल्लाह ताला तरावीह भी पढ़ंदासीं साल में एकड़ो दफो त खत्म बुधो हाफिज जी पोयो पो तवा जी मर्जी 10 ॾींहनि में कढायो 20 ॾींहनि में कढायो पर जे खत्म पूरो थी वने पो भी जो तरावीह 29 रोजन ते इंशाअल्लाह ताला पढ़ंदासीं चाहे 30 तरावीह चाहे इंशाअल्लाह पढ़ंदासीं पढ़ंदो न इंशाअल्लाह जेके न पढ़ंदा उहे ॿई हथ मथे कर हल तू पढ़ो आ बा खैर खैर आ भला थींदी अल्लाह रहम कर त अज़म क्यों इंशाअल्लाह ताला जी तर रमजान जा रोजा रखंदासीं त ये तरावीह भी पढ़ंदा छो त अल्लाह सी कुरान मजीद जन फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह अल्लाह सी फरमाए ओ ईमान वारो मां अल्लाह का एतरो डिजो जो मां अल्लाह जे डिजण जो हक तव मां तो तवा का पुछा के जेको बानो अल्लाह का डिजे वो बेरोजा तो थींदो दुनिया जा मुसलमानों मां नथो चवा अल्लाह सी कुरान मजीद ने फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु कुतिबा अलैकुमुस सियाम अल्लाह सी फरमाए ओ ईमान वारो मां रब तवा ते रमजान जो रोजो फर्ज कयो तमावे दुनिया जा मुसलमानों रमजान जो रोजो नबी सजन फरमाए जी को रमजान जे महीने में रोजो रखाईंदव रमजान जे महीने में रोजो खोलाईंदव अल्लाह उनके पूरे रोजे जी सवाब जो बदलो दींदव साहब फरमाइन था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंजा सोना महबूब सा गरीब है मिस्कीन असा के खाइण जे ला काशी कोने ओ मुंजा सोना महबूब सा रोजो किए रख रायो ओ मुंजा सोना महबूब सा रोजो किए खोल रायो बुधो बलोचिस्तान जा मुसलमानो नबी सजन फरमायो ओ मुंजा साहबियो के रोजो खोलाया वे पानी जी गिलास ते रोजो खोलाया वे नबी सजन फरमाए के मुसलमान के खीर जी गिलास ते लस्सी जी गिलास ते रोजो खोलाया वे
अल्लाह तवाजी नामे अमाल में पूरे रोजे जो सवाब लिख रहा है छड़ी। साहबा फरमाता या रसूल अल्लाह ओ मुझा सोड़ा महबूब असा वट खीर भी कोने लस्सी भी कोने। नबी सजन फरमायो जेकरे लस्सी भी कोन तवे खीर जो ढुक भी कोन तवे। नबी सजन फरमायो खार कजी इकड़ी कड़ी थे रोजो रख रहा है या खोल रहा है अल्लाह तवा के पूरे रोजे जो बदलो दींदवे। साहबा फरमाता या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब जिकने खार कजी गड़ी भी कोने। नबी सजन फरमायो ओ मुझा साहबियो जेकरे खार कभी कोन तवे खीर जो ढुक भी कोन तवे लस्सी जो ढुक भी कोन तवे। नबी सजन फरमायो ओ मुझा साहबियो पानी जी गिलास के रोजो खोलाया है अल्लाह तवाजी नामे अमाल में पूरे रोजे जो सवाब लिख रहा है छड़ी। दुनिया जा मुसलमानों रमजान जो महीनों बरकत वारो तवे अची पे मुसलमानों रहमत वारो महीनों रमजान जो महीनों रहमत वारो तवे। दुनिया जा मुसलमानों माल तो चवा अल्लाह जी रसूल फरमायो ई रहमत वारो महीनों तवे। नबी सजल फरमायो मुझा उम्मतियो रजब जो महीनों अल्लाह जो महीनों तवे रमजान शाबान जो महीनों मां मोहम्मद जो महीनों तवे। नबी सजल फरमायो रमजान जो महीनों मुझी उम्मत जो महीनों सच्चो सवाल। नबी सजल फरमायो रमजान जो महीनों मुसलमानों एडो त बरकत वारो महीनों आ जो नबी सजल फरमाए न रमजान जे महीने में जेको नफिल पढ़ंदव अल्लाह उन बाने बानिया जे नामे अमाल में फर्ज जो सवाब लिख रहा है छड़ींदो। दुनिया जा मुसलमानों नबी सजल फरमायो जेको फर्जो रमजान जे महीने में पढ़ंदव अल्लाह उन जे मुसलमानों नामे अमाल में 70 फर्जन जो सवाब लिख रहा है पियो छड़े। दुनिया जा मुसलमानों रमजान जे महीने में 5 लफ्ज तवे पेरे नंबर ते रमजान जे मुंड में रा पई अचे। दुनिया जा मुसलमानों रात ही चवे ई महीनो रहमत वारो पियो अची मान तू च मुझे सोने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्वलू रहमा। नबी सजल फरमायो ओ मुझा उम्मतियो पेरो महीनो रहमत जो तवे उलमा ने जी तोजी बयान किया फरमाए ओ दुनिया जा इंसानो 11 महीना रब जी नाफरमानी करे 11 महीना बेहयाई में गुजारे 11 महीना ठगी करे 11 महीना धोखेबाजी करे 11 महीना रब जी नाफरमानी करे माल तू चमल्ला सिफम कुलिया इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। अल्लाह से फरमाए ओ दुनिया जा मुसलमानों रमजान जे महीने में मां रब जी रहमत का ना उम्मीद नतीजा जानिया भी रमजान जे महीने में तौबा कजा व्याजिया भी रमजान जे महीने में रब जी आडो तौबा कजा शराबिया भी रमजान जे महीने में रब जी रहमत का ना उम्मीद नतीजा व्याजिया भी रब जी रहमत का ना उम्मीद नतीजा अभी अम्मा जो ना फरमाना भी फरमा बरदारी दीजिला मुसलमानों रब जी दरवाजी तिया माला तू चवाला सी फरमाए कुलिया इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। अल्लाह से फरमाए ओ दुनिया जा इंसानो नौजवान पढ़ो तवज्जो कजा ओ मुझी अम्मा न्याणी अदली भेण तवज्जो कजा पूरा 11 महीना रब जी आडो निवड़त को न कवे रमजान जे पेरे डाके में सिर सजदे में रखंदो रब तो फरमाए बाना बानी मां रब माफ करे छड़ियो जाओ। अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों ही रहमत वारो महीनो तवे अल्लाह जे नबी फरमायो अव्वलू रहमा
नबी सजल फरमाए मुझा उम्मतियो रमजान जो तेरो डाको रहमत है। नबी सजल फरमाए व औसतुहु मगफिरा दुनिया जा मुसलमानों ॿियो डाको मगफिरत है। रमजान जी रात खां बाद मीम पियो अची वे मीम तो चवे ही मगफिरत जो महीनो तवे ओ ज़ानी गुनाह जी माफ़ी रमजान में वठ जा ओ व्याजी गुनाहन का तौबा कजा ओ मुझी अम्मा न्याणी अगली भेण रमजान जो महीनो मगफिरत जो महीनो तवे अल्लाह जी रहमत का नाउमीद न थी जा। रमजान जो तरावियों पढ़ जा कुरान जी तिलावत कजा नमाज सा मोहब्बत कजा अल्लाह जी ज़ात जो कसमा नबी सजल फरमायो इन कुरान जी तिलावत जी करे दुनिया जा मुसलमानों नमाज जी करे अल्लाह उन बानी बाने के मुसलमानों इन रमजान जी बरकत जी करे उनकी माफ भी कंदवे उन जा गुनाह में तींदवे माल तू चवल्ला सी फरमा इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। अल्लाह से फरमाओ ओ दुनिया जा इंसानो इन रमजान जे महीने में तौबा तवा कंदो अल्लाह जो वादो तवे दुनिया जा मुसलमानों मा मुल्ला मौलवी जो वादो कोन तवे अल्लाह जी ज़ात जो कसमा दुनिया जा मुसलमानों रब तो फरमाए ओ बना पानी मा रब जी दरवाजे ते तौबा कंदा विंदो मा अल्लाह जो वादो तवे तवा जी गुनाहन के नेकिन में बदलाए मा रब जन्नत जो फैसलो बनाए छड़ींदो सा। अजु केड़ा हो सच्ची दिल से बई हथ मथे जो या अल्लाह असा जी तौबा रमजान जो महीनो पियो अची वे दुनिया जा मुसलमानों नबी सजल फरमायो व आखिरु इत्कुम मिनन नार नबी सजल फरमायो मुझा उम्मतियो रमजान जो आखिरी डाको जहन्नम का निजात जो तवे ओ दुनिया जा मुसलमानों रमजान जे महीने में अल्लाह का दुआओं जो इत्माम कजा ओ मुसलमानों रमजान जे महीने में सखावत कजा दुनिया जा मुसलमानों रमजान जो ज़ाद पियो चेवे ही महीनो ज़मानत जो तवे दुनिया जा मुसलमानों नमाज़ों तवा पढ़ंदो कुरान जी तिलावत तवा कंदो ओ रमजान जे महीने में बेहयाई जी कमन का तौबा कंदो मां अल्लाह जो वादो तवे तवा जिला ज़मानत जिला रमजान तो मोकलिया मां रब माफ कंदो साव जहन्नम को बचाए छड़ींदो सा। रमजान सा वफा कयो नबी सजल फरमायो अर रमजान वल कुरान यशफियान लिल अब्दी यौमिल क़ियामा। नबी सजल फरमायो क़यामत वारे दी यो रमजान अल्लाह जी कोरट में अची करे बाने जिला सुफारिश कंदो या अल्लाह इन रमजान जे महीने में या अल्लाह इन रोजो रखो या अल्लाह इन जी घर में थदा पानी भी मौजूद या अल्लाह फल फ्रूट भी मौजूद या अल्लाह किस्मे किस्मे ताम घर में मौजूद नंडो गोश्त जुदा वडो गोश्त जुदा या अल्लाह फल फ्रूट मेवा इन जा जुदा पिया या अल्लाह फ्रीजरों ते इन जूं भरल हुयो या अल्लाह इन जी हसीन जमील खूबसूरत घरवारी भी इन जे साम्हूं मौजूद हुई या अल्लाह इन थदन पाणन के भी छड़े ॾिनो या अल्लाह इन गोश्तन कोरमल के भी छड़े ॾिनो या अल्लाह इन फल फ्रूटन की छड़े ॾिनो या अल्लाह पंहिंजी घरवारी ॾे बि वाझाए कोन पियो या अल्लाह इन मूंसा वफा कया ॿुधो दुनिया जा मुसलमानों अल्लाह जो रहम जो शमी अची वेंदो अल्लाह ताला फरमाइंदो यार ओ रमजान वल पंजे यार की जन्नत में पहुंचा मां रब माफ करे छड़ियो मास। दुनिया जा मुसलमानों कुरान मजीद जीला नबी सजन फरमायो अर रमजान वल कुरान यशफियान लिल अब्दी
नबी संजल फरमायो क़यामत वारे दी कुरान भी सुफारिशी थींदव कुरान मजीद भी अल्लाह जी कोरत में ईंदव या अल्लाह सजो ॾियारो रमज़ान जो रोज़ो रखंदो या अल्लाह इशा जी नमाज खां बाद हाफिज़ुल कुरान जी पोयो हाफिज़ मौलाना मोहम्मद उमर साहब जी पोयो सईद हिदायतुल्लाह साहब जी पोया कुरान मजीद के भी मुसल्ले ते ॿुधंदो या अल्लाह रात जी पर में इन जी घरवारी इन जी इंतजार में या अल्लाह पंहिंजी घरवारी के भी छड़े ॾिनो आस या अल्लाह पंहिंजी बच्चन की छड़े ॾिनो आस या अल्लाह पंहिंजी सोफन सेटन की छड़े ॾिनई या अल्लाह पंहिंजी गादिलन की छड़े या अल्लाह मस्जिद में ईंदो इशा जी नमाज खां बाद हाफिज़ सबूर जी पोयो कुरान जो सिपारो ॿ सिपारा अढाई सिपारा कुरान जा तरावियन में ॿुधंदो या अल्लाह इन त मूंसां वफ़ा कई आहे या अल्लाह इशा जी नमाज खां बाद 20 रकातूं तरावियूं हाफिज़ जी पोयो पढ़ंदो या अल्लाह चंद मिनट आराम करण खां बाद वरी असुर जी महल में उथंदो थोड़ा मानीअ जा लुक़मा खाइण खां बाद वरी या अल्लाह मां कुरान की खोले मां कुरान मजीद की पंहिंजे सीने सां लगाईंदो या अल्लाह मां कुरान मजीद की चपन ते रखी चुमड़ियों दींदो या अल्लाह पंहिंजी अखियुनि ते रखंदो या अल्लाह ई कुरान मजीद सां वफ़ा कंदो रहियो या अल्लाह सुबह जी नमाज खां बाद वरी मां कुरान जी तिलावत कंदो रोज़ानो ॿ सिपारा मां कुरान जी तिलावत कंदो ज़ोहर जी नमाज खां बाद वरी मां कुरान की खोले तिलावत कंदो असर जी नमाज खां बाद कुरान जी तिलावत कंदो मगरिब जी नमाज खां बाद कुरान जी तिलावत कंदो इशा जी नमाज खां बाद कुरान जी तिलावत कंदो या अल्लाह रमज़ान जे महीने में मूंसां वफ़ा कंदो आयो या अल्लाह मैं इन जे लाइ सिफारिश करी आयो आहियां या अल्लाह ही बानो है बानी या अल्लाह दुनिया में मूंसां वफ़ा करे आया अल्लाह जो रहम जोश में ईंदो अल्लाह ताला फरमाईंदो वञ कुरान पंहिंजे यार की जन्नत में पहुंचा मां रब इन के भी माफ करे छड़ियो सा अल्लाह जो आसो था मुसलमानों रमज़ान सा वफ़ा कजा दुनिया जा मुसलमानों रमज़ान जी ज़वाद खां बाद अल्फ पियो अचे अल्फ जो मतलब त ही महीनो उल्फत जो महीनो तव हमदर्दी जो महीनो आ अजा वई असा जैसे मौली साहब यके खार का मन दे मन रोज़ो इफ्तार खना मन खार का त नहीं अल्लाह इन के अञा दींदो खार कभी मुल्ला का जी वठंदो रमज़ान जो महीनो सखावत जो महीनो हो लखन करोड़न जो मालिक हो बैंक बैलेंस पयो हो लखन जो माली हो पर रब जे नाले ते रमज़ान में रोज़ो भी बेन जे नाले ते पे खोले हाफिज़ सबूर वेचारो पाण वेचारो टिकीअ ते गुजारो पियो करे कदे मानी मिले त कदे कान पई मिले कदे कंहिंखे दाह को न मिली हवा मिली तां तले से मौलाना मोहम्मद उमर साहब के मानी टाइम ते मिले थी हले कान अल्लाह जो वास्तो तो मुसलमान इन कुरान वारन जी इज्जत कयो इन कुरान वारन जी खिदमत कयो मुसलमानों लटो कपड़ो वठो त इन उलमा जी खिदमत कयो भाजी बुती नहीं वठो त इन उलमा की खारायो अल्लाह जी ज़ात जो कसम ये रात जो मुसल्ले ते तहज्जुद में तवा जे ला दुआऊं कदा त मां तो तवा का पूछा के सही हिदायतुल्लाह साहब के छेले जी कढ़ाई खारायो सही मौलाना मोहम्मद उमर साहब के तो छेले जी कढ़ाई न बल्कि मुर्गी जी खारायो छो तो साईं जी डिग्री कुछ वधिक उन जी घट कुछ तो फर्क जे मुला सभिनी खे कढ़ाई थो अब कदे छेलो न भी हुंदो आ मिसाल तो पेश कया तो यो तवा के दुआ कंदो या बद दुआ कंदो अजे में सा जैसे मौली साहब जे के हाफिज़ कुरान पढ़ाइन था न ये भी पैसा वठंदा पैसा न वठ तुझे पिढ़े जा नौकर कुरान मजीद पढ़ाए तो 3 ॾियारा मुसल्ले ते आ इन के को 150-500 रुपए ॾियण जे लाइ चेसी मौली साहब इन के ॾियण जायज़ एशियर पैसो दिया न तू वनी करे पिड़िया ते मेहू वठ अल्लाह जो वास्तो था मुसलमानो ये मुसल्ले ते भी तवा के दुआऊं कंदा ये कुरान मजीद मुझे सामू पियो आहे रमज़ान जे महीने में हिकड़े हाफिज़ सगोरे मुके दाह ॾिनी बुधाया अथव बर्दाश्त जो मादो हाफिज़ सगोरो जैसे न मुके अब्बो न अम्मा गाल समझ में अचे रोई करे चो लगो से मौलाना साहब न मुके अब्बो न अम्मा भेनरुन जो बार भी मुते जेकड़ी जगह ते मुसल्लो पढ़ायो मूसा गड बियो भी हाफिज़ हो
15 सिपरा हुन पढ़ाया, 15 मां पढ़ाया। जने खत्म जी रात थी, पैसा कुल 3000 रुपया थिया, 1500 हुनखे मिलिया, 1500 मुखे मिलिया। रात जो मुखे घरो फोन कयो, अदा सा अञा कपड़ा कोन वरता तस। यो हाफिज सगुर कुरान मजीद मुझे सामू आहे। फजर जी नमाज दे रोई करे दाह पियो करे, सही मौली साहब असा केडा वने मजदूरी कयूं, बियो छा के। इन वक्त में भी मुझे मदरसे में अल्लाह जी ज़ात जो कसम है, हिकिड़ो हाफिज सगोरो मुझे मदरसे में दौर कढे तो कारी साहब वट चवण लॻो, सही मौली साहब सही उस्ताद मांखे मेहरबानी कयो, कारी साहब जो मुझो दौर ॿुधे, मां सॼो साल न पढ़ो। अड़े केॾां वियो हुई? रोई करे चवण लॻो, सही मां मजदूरी कयसि, पंहिंजे बच्चनि जो पेट पियो पाए। अबो बीमार आहे, अबो नाइलाज घर में पियो आहे, मजदूरी करे शाम जो मोटी ईंदो आहियां। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, ॾुख थियो। चयोमांसि सबा हिकिड़ो मौलूद यादि कर, 10-15 जलसा घुमाईंदोसीं इंशाअल्लाह। हफ़्ते जे अंदरि 5-6 हज़ार थियसि, पी ॾे मोकिले, दुआऊं पियो करे। अल्लाह इन मौली साहब खे बि आबाद। अॼु अवई असां 100 रुपया रखंदासीं टेबल ते, मौली साहब खे ॾियां या न ॾियां? मां तो तव्हां खां पुछा के जे मुझे स्टेट ते जंहिंजो नालो भी नथो अचे, अल्लाह जी ज़ात जो कसम, उस्ताद हन तालिब पढ़न था, उन जा खर्च बर्दाश्त कयूं था, तव्हां वटि भॼी अची करे ड्रोड़ी पुॼूं था, दुश्मननि सां मुक़ाबिलो ख़ौफ़ कयूं था, फुरियूं था वञनि, परवाह कोन्हे, चऊं था वञी क़ुरान ॿुधाइणो, पर दुआऊं तव्हांखे मुसलित कंदासीं या मां तव्हांखे बददुआ ॾींदुसि। उलमा जो क़दुरु कयो, मदरसनि जो क़दुरु कयो, जेके अॼु शहज़ादा तव्हांजे साम्हूं वेठा। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में हिकिड़े उस्ताद उन वज़ीर बादशाह जे पुट खे क़ुरान मजीद पढ़ायो। क़ुरान मजीद पढ़ाइण खां बाद उन बादशाह उन उस्ताद खे एतिरो नवाज़ियो, एतिरो त नवाज़ियो जो 7 पीढ़ियूं वेठियूं खाइनि। सचो सुभान अल्लाह। हाणे मां तो तव्हां खां पुछा के कसम त अल्लाह जो 9 छोकरा आहिनि, जेकॾहिं उस्ताद मोहम्मद उमर साहब खे तव्हां हिकु हिकु जोड़ो वठी ॾियो, तव्हांखे दुआऊं न कंदो? दिसार थींदी आहे त अंदाज़ो लगायो, खुदा जी ज़ात जो कसम असां दर्द मुं ॻाल्हाईंदा। शागिर्दनि खे नओं लिबास हूंदो, जेको उस्ताद कारी साहब पढ़ाइण वारो हूंदो, उनखे पुराणा लटड़ा पातल हूंदा। छा हिन जो हक़ न हुयो? जे वेचारे तुंहिंजे बच्चे खे क़ुरान मजीद जा 30 सिपरा पढ़ाया, जेको तुंहिंजे नेणनि खे पियो पढ़ाए, जे बना ते बनी जा मदरसा खोलिया, अॼु उन्हनि जी को इज़त करण जे लाइ तयार। अवई असांजे गंदावा जे इलाइक़े जेकॾहिं हेड मास्टर अचे त सही, असांजे हेड मास्टर ते लख रुपया पगार, त पैसे जी इज़त आहे, बाक़ी माण्हू जी इज़त कोन्हे। अॼु हज़म कयो त इंशाअल्लाह ताला इन्हनि आलमनि जो साथ ॾींदासीं। रमज़ान में मानी पचे त पहिरियों घर अचो, फलाणे जी मां अलाह जो वास्तो थिए, अबे खे छॾाइणो अथव, अम्मा के जन्नत पुजाइणो अथव त रमज़ान में सखावत कयो, पहिरीं मानी क़ुरान वारनि खे पुजायो, जे तव्हांजो पीउ मां जन्नत में न वञे, क़यामत में मुंहिंजी गिरबान कोठी जहन्नम में छॾाई। अलाह जे नाले ते सखावत कयो त सही। मां त चवंदो आहियां ॿियो त न थिएव, हिकिड़ी हिकिड़ी खारक जेकॾहिं 50 जमायती आहे, हिकु हिकु खारक हिकु हिकु पकोड़ो वठी अचे, अॼु पेश मामा खे ॾे साईं तुंहिंजे लाइ वठी आयो आहियां। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, इहो हाफ़िज़ गुरु पाण त खाईंदो, बच्चनि खे खाराईंदो, अबे अम्मा खे खाराईंदो, अञा बची पंदसि पाड़े वारनि खे ॾींदो, उहे बि तव्हांखे दुआऊं कंदा। हिकिड़े खारक जी मुल्ह छा आहे? असां वरी साईं मौलाना मोहम्मद उमर साहब यके खारक त मन ते रोज़ो इफ्तार रखनि, अहिड़े सदको वञा तुंहिंजी जवानी कुराड़ो थींदो, पोइ वरी चवंदोसीं असां जवानी में हे कम कयासीं। छा कम कई तूं? पराई रोज़ जेको आहे सो खारक ते रोज़ो खोली, ॿियो छा कई? अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, तव्हांखे शौक़ु ॾियारण जे लाइ मां ग़रीब आहियां, केतिरो बि आहियां, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मदरसे में हूंदो आहियां न हूंदो आहियां, पर मुंहिंजे उस्तादनि खे मदरसे में चयल आहे रोज़ानो दस्तरखानो लॻायो, ख़र्चो मां ॾींदो आहियां। छा मां सुञो थियो? ॾींहुं ब ॾींहुं अल्लाह ताला वधाए पियो, 2 ॾींहं 3 ॾींहं घरनि में कोन्हे, ॿाहिरि पिया घुमो, क़ुरान जा वाइदा रब अहिड़ो पियो खाराए जेको तो ऐं असां सोचियो बि न हूंदो। अॼु हज़म कयो त इंशाअल्लाह ताला तालमनि खे आलमनि खे खाराईंदासीं। सखावत वॾो मादो अथव। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह, नालो यादि कयो, हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह रात जो सुतो पियो, सखावत तो ॿुधाए, अचानक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी। सचो सुभान त नबी सजल फरमाए, अब्दुल्लाह मां तोखे न्यापो थो ॾियां। न्यापो समझो था ॻाल्हि? हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह
दुनिया जा मुसलमानों सुतो पे ख्वाब में पियो दिसे नबी सजन जी ज़ियारत नसीब थी वैया नबी सजन फरमायो हो अब्दुल्ला बिन मुबारक मां तो के न्या पोतो दिया फिलाने बगदाद जी शहर में एकड़ो गैर मुस्लिम शख्स रहे तो जंजो नालो बहराम छा नालो तस बहराम नाली शख्स पर गैर मुस्लिम ओ अब्दुल्ला बिन मुबारक मेहरबानी कर उन जवान की वनी मां मोहम्मद जा सलाम दे उन के इयो ने प्रोडे तारचते रब राजी थियो थी मां मोहम्मद मुस्तफा फरशते राजी थियो हां सब चो सुभान हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैहि दुनिया जा मुसलमानों रात जी पर में जिए जो सुजाग थियो सुबह जी पर में सफर शुरू कया सफर कंदी कंदी दुनिया जा मुसलमानों बगदाद जी शहर में पहुतो पुछा के यार अड्यो हाल हवालो इन जगह ती को बराम नाली शख्स रहंदो त जमातिन जो से हाउ थी बराम शख्स रहंदो फिलानी कॉलोनी फिलानी इलाके में उन जी मालात वडो सखिया हमदर्दा दुनिया जा मुसलमानों तवज्जो कजा हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैहि उन बराम जी दरवाजे ते पहुतो बराम जी जिए जो नजर पई चवण लगो ए अब्दुल्ला खैर ताई छा मसलो किया तवा जो असा वट अचण थियो तवा त अल्लाह जा नेक साले वलियो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैहि फरमायो बलोचिस्तान जा मुसलमानों तवज्जो कजा हजरत अब्दुल्ला बिन मुबारक चवण लगो ए बहराम देता हाल तुझो केड़ो अमल तुझी केड़ी नेकिया बहराम चवण लगो अब्दुल्ला मुझी बी तक नेकी कोने बस मुझी नेकी इया है जो मां इन इलाके में शराब मुफ्त में दींदो हा हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए शराब तो हराम शराब तो हराम आए असा जी इस्लाम में चवण लगो अब्दुल्ला सा वट हलाल तवा वट हराम असा वट हलाल हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए बाबा इया का नेकी कोने बी का बुदा उन वक्त में बहराम चवण लगो अब्दुल्ला बिन मुबारक बियो मुझी नेकी इया है जो मुझो 5 न्याणियों बालिग हो 5 पुटा सोचो त न्याणी जी शादी कराया पर सोचो त बेन के दींदो न्याणियों दुखियों थी वेंदियो पो यो फैसलो कयो 5 न्याणियों पंजी 5 पुटन सा परणाए छडस हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए बाबा यो भी तो गुनाह हो जैसे तवा वट गुनाह हराम आए असा वट जायज जो त गैर मुस्लिम हो उन जो को तरीको तो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए बाबा इया भी तक नेकी कोने तो उन वक्त में हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए बाबा बी का नेकी बुधा तो उन वक्त में बहराम चवे तो ए अब्दुल्ला बिन मुबारक हिकड़ी मोजी नंढड़ी नेकी जो हिकड़ी ड्याड़े मां पंजे महल में सुतो पियोस राजी पैर में हिकड़ी औरत आई जेकी पेरन का वठी मथी ताई पर्दे जी हालत में हुई वो औरत मुझे महलात में दाखिल थी मुझे महल में दियो पियो भरे अचानक हुआ औरत दियो विसाए मोटी हली वही मुझे जिस्म में डकनी अची वही ताले दुश्मन न पूछियो अले को स्याडी वारो न अचियो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक की चवण लगो बहराम चवे तो सही मां उन वक्त में बिस्तरे मोथियुस उन औरत जी कढ लगुस हलंदी हलंदी बगदाद जी शहर का बाहर निकती जै वक्त में बाहर अची पहुती उन वक्त में जंगलात जी तरफ रवानी थी जंगलात जी तरफ जी जो नजर करे दिसा तो वो औरत पंजी झूपड़ी में दाखिल थी तो उन जो मासूम न्याणियों उन जा मासूम बचड़ा उन जी कपड़न की चिंबड़ी उन की चीखूं दाहूं करे चवण लगा ओ अम्मा दी तहा लवाल बहराम कुछ खाने जिला दिनो कि न कान औरत रोई करे चवे थी ओ बच्चा मां बहराम जी दरवाजे ते वयसे बहराम जी मालात में त दाखिल जैसे पर मुझो ईमान और गैरत बर्दाश्त को न पई थे वो गैर मुस्लिम मां मुसलमान गैर मुस्लिम का किए अल्लाह जी नाले थी खैर गुरा ओ न्याणी मां वापस मोटी आई मुझे ईमान गवारा को न कयो ओ न्याणी मेहरबानी कयो बर्दाश्त कयो अल्लाह तवा की खाराइंदो पर जी करे बर्दाश्त न तो थे मां अम्मा जी रान तवा जी आडो हाजिर मुझी रान की कटे पंजी बुख की पूरो कयो उन वक्त में बहराम रोई करी चवण लगो ए अब्दुल्ला बिन मुबारक मुका दाह निकरी
थी वई उन वक्त में रड़ करे चो अम्मा मेहरबानी कर अल्लाह जे वास्ते दे बच्चन की ये न चो ओ मुझी अम्मा मां बराम की केड़ी खबर आ तो तुझा बच्चा भुखते है तवा के खाना जी लाकाशी कोने ओ मुझी अम्मा मुंडे को न्यापो मोकले हा मुंडे को खते पट्टू लिखिया मां बराम की केड़ी खबर आ ओ मुझी अम्मा अल्लाह जो वासो थई बच्चन के वधी कर न चो मां तवा जी राशन जो बंदोबस्त पियो कया दुनिया जा मुसलमानों तवज्जो कजा ओ दुनियादारो तवज्जो कजा ओ वडेरा साहब तवज्जो कजा तकरी साहब अल्लाह दुनिया दौलत दी तरह अल्लाह जी नाले ते खर्च कजा मान तू चव अल्लाह से फरमायो व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसान हो जेको मां रब तवा की दिनो तसावा मां अल्लाह जी नाले ते खर्च कजा नबी सजन फरमाया सखी हबीबुल्लाह नबी सजन फरमाया सखी अल्लाह जो दोस्त तवे अल बखील अदुल्लाह बखील अल्लाह जो दुश्मन तवे दुनिया जा मुसलमानों सखावत कजा हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमायो उन वक्त में बहराम चवन लगो ए अब्दुल्लाह मां बगदाद जी शहर मां सजो राशन खरीद करे अची अम्मा वट पोतो आ उन वक्त में अम्मा जी जल की सरलो कयो दरवाजो खटखटायो अम्मा बाहर अम्मा की चो अम्मा मैं तुझी ला ही चावरा टोकी सजो सामान सौदो दुआ ओ अम्मा पंजी बच्चन की ताम तैयार करी खारा तो उन वक्त में अब्दुल्लाह बिन मुबारक उन औरत पंजी मथी तारो लाए आसमान दे न्यारे करे चोन लगी मौला इन नौजवान की या अल्लाह दुनिया आखिरत जो भलायू नसीब कजा या अल्लाह इन की दुनिया में ते नवाजो थई या अल्लाह मां इन बेवा औरत जी दुआ या अल्लाह इन राज पर में मुझे बच्चन जिला खादी जो इंतजाम कयो या अल्लाह मां बेवा दुआ दी गुरा या अल्लाह बराम की दुनिया में ते नवाज़ई या अल्लाह आखिरत में भी नवाजी जा दुनिया जा मुसलमानों हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक जे अखिल में पानी पे वए उन वक्त में हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमायो ए बराम मुबारक हो जाई बराम चवे तो यार छाजी का मुबारक जो हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमायो ए बराम मुकी रात बिनी जहान जी सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ियारत नसीब थी वई ए नबी सजन फरमायो ए अब्दुल्लाह वन बगदाद जी शहर में बहराम नाली शख्स रहे तो उनकी वनी मां मोहम्मद जा सलाम दे ए उनकी इयो भी बुदा अरशते रब राजी थियो थी फरशते मोहम्मद राजी थियो आ बुदो दुनिया जा मुसलमानो उन वक्त में बहराम जी अखिल मां पानी पे रोई करे चोन लगो ओ अब्दुल्लाह पंजो हथड़ो मुबारक तोरे कर मां भी सोने मोहम्मद जे कलमे के पढ़ी मुसलमान थी वजा दुनिया जा मुसलमानों हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक जे हथड़न ते कलमो पढ़ी बहराम सखावत जे करे रब्बो न के इस्लाम जी दावत दई छड़ी सखावत जे करे अल्लाह इस्लाम जी दौलत नसीब करे त बियो छा कर अज अज़म क्यों ते इंशाअल्लाह ताला रमजान जे महीने में सखावत कंदास दिल त चवे थी बयान कजे पर हजरत साईं जन स्टेट ते पहुंची चुका हन अल्लाह ताला साईं जन जी इल्म में अमल में उम्र में बरकत फरमाए मुसलमानों कदर कयो पोड़ा बेचारा सही अमानुल्लाह अल्लाह साईं जन जे इल्म में अमल में उम्र में बरकत फरमा घर छड़े बच्चा बार छड़े जंगल बयाबन में ता जणा बस शहर में बैठा जंगल जरन में अजा वही असा के कुरान बुधाइण अचन था पो तवा जी मर्जी आ यार कबूल कयो चाहे न कयो अल्लाह जो वासो तव उलमा जो कदर कयो ये असा जो पटको मेड़ त बेली निमादी थी दावत तबलीग वारा बेचारा दर दर ते अचन चाइनन के बच्चा बार कोनन आलमन के बच्चा बार कोनन मिनतू पे कन इलाज पे कन बेली निमादी थी अज असा नमाज पढ़न के लिए तैयार कोन्यो अज आज़म क्यों तो इंशाअल्लाह ताला 5 वक्त नमाज पढ़ंदासी पर इन मिठड़े कुरान के रोजानो खोले ज़ियारत कंदासी अल्लाह जो वासो तो पंजे बच्चे ने न्याणन के नमाजी बनायो अम्मा न्याणी अदड़ी भेण बेनमाज़ उनके उठायो अम्मा उठ अल्लाह जो वासो तो कब्र डाडी दुखी तव विच ने नागन बलाउन जो घर आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे नमाज पढ़ंदो रमजान जे रोजन जी इज्जत एहतराम कंदो हे अज छा चदो
से मौली साहब रोज़ो उहे रखन जन के अटो कोने रोज़ो उहे रखल जन के अटो कोने असा के हर चीज जे असा जो गंज लगो पियो आहे अल्लाह जो वास्तो त मुसलमानो ये लफ्ज न चवजा जे रब नाराज थी त हड़ हली वेंदा अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह सिंह जेके कलमा चवरा हन कबूल ऐं मंजूर फरमाए मुंहिंजो बिरादर मौलाना अब्दुल मन्नान हिकिड़ी नात चवंदो मुख़्तसर उन जी ख़िदमत के मुंहिंजो ड्राइवर आहे भाउ बि आहे आलिम सगुरो आहे वेचारो ॾींहुं राति मूंसां गॾु आहे सफ़र में सिंध बलोचिस्तान में गॾु घुमे थो पघार बि कुझु कोन अथसि इन जी ख़िदमत कयो वेचारे खे 5-6 जलसा हणायोमांसि रस्ते में मीरपुर में धाड़े लड़ा गुॾे उहे 12,000 बि कढी आयसि अल्लाह उनके दींदो मां चयो बाबा घबरा न जमात जे कुलहन ते हो अल्लाह ताला दे तो दींदो रहंदो इंशाअल्लाह ताला इन जी खिदमत कंदो अल्लाह ताला वन जी रिज़्क में मां पंजा पैसा बुधाइंदो निंड न ईंदो छॾियो ॻाल्हि खे अल्लाह खां दुआ है चल रब से जेके कलमा चवरा हन कबूल ऐं मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी